शदाद कोट गुज़श्ता कई दहाइयों से जुल्म सितम का शिकार, तालीम का मसला, मेन रोड रास्ते हों या फिर हों और कई दीगर मसाइल। गाज़ी की शहर का कोई पुरसान हाल नहीं। जो जैसे जुल्म करे शहर और शहरी अपना मुकद्दर समझकर और मान कर खामोशी अख्तियार करके बैठे हुए हैं। नोटिस लेने वाला कोई नहीं, जबकि जिम्मेदार इदारे भी खामोश तमाशाई बने हुए हैं। अफ़सोस सां चवणो थो पए हे शहीद बेनज़ीर भुट्टो जो तक आहे, राणी जो तक आहे, पर हे मोहन जे दड़े खां वधीक बदतरीन इन जी हालत कई वई आहे ॼाणी वाणी सियासी बुनियादनि ते। हिते जेके बि रोड रस्तनि जा पैसा अचनि था, इंजीनियर, ठेकेदार, हितां जा बाअसर, हितां जा जियाला पाण में वंडे विराए खाइनि था। को शहर में कमु नथो ॾिए, शहर लावारिस आहे। असां नैप, FI, MI खां इहो मुतालबो था कयूं त 30-35 सालनि में जेकी शदाद कोड़ में बचत आई आहे इन्हनि जी इंक्वायरी कराई वञे। पर बगो रोड ॾिसो, 7 सालनि खां वठी सिर्फ़ तो सिर्फ़ पत्थर हारिया विया आहिनि ऐं जॻहियूं जेके आहिनि उहे तक़रीबन हेठि थी चुकियूं आहिनि। असां मुतालबो था कयूं त इन्हनि खां इन्हनि जी जांच करे इन्हनि जेके पत्थर लाथा विया आहिनि 7 सालनि खां वठी रोड ठहियल ॼाणाया विया आहिनि, इन्हनि जो हिसाब किताब वठी करे नेब एंटी करप्शन इन्हनि खे कानून के कटोरे में आंदो वञे। जबकि दूसरी जानिब शहर के मुख्तलिफ मकतब फ़िक्र से ताल्लुक़ रखने वाले शहरी शहर के हर एक छोटे बड़े मसाइल के हल के लिए मुख्तलिफ किस्म की एहतजाजी मुजाहरे तो कर रहे हैं, मगर नतीजा कख भी नहीं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वस्ट TV, शदाद कोट।